मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ जे असां हमेशह माण्हुनि सां दुख सुख में गॾु रहिया आहियूं ऐं माण्हुनि जी ख़िदमत ते यकीन रखियो आहे। उन बुनियाद ते पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत अख्तियार कई आहे, छो त पीपल्स पार्टी अवामी जमहूरी पार्टी आहे जंहिं वटि अवाम जी भलाई बहितरी, मेगा प्रोजेक्ट, तरक़ियाती कमनि ऐं रोज़गार जो प्रोग्राम आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार ताज़ो GDA खे छॾे पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ अॻूणो तालका मोरो जे नाज़िम ऐं कोरेजा बिरादरी जे चीफ सरदार डॉक्टर ॼाम नूर मोहम्मद कोरेजो ॼाम हाउस ते कोरेजा बिरादरीअ जे मोज़िज़िन सां मुलाक़ात ऐं रोज़ाना अवामी फ़ैसिलो अख़बार ऐं नओं सिज जी रिपोर्टर साफ़ी जानी जमाणीअ सां ॻाल्हाईंदे कयो। हिन वधीक चयो त असां ग़रीबनि जे हर दुख सुख में गॾु रहिया आहियूं, उन्हनि खे कॾहिं बि अकेलो नाहे छॾियो, पर काफ़ी सालनि खां उन्हनि जी ख़िदमत न करे सघिया आहियूं। हाणे उहो सिलसिलो PP में रहिजी जारी रखंदासीं। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि मोरो PS 35 जे उम्मीदवार ज़ियाउल हसन लंजार जे NA 206 जे उम्मीदवार ज़ुल्फ़कार अली बहन खे वोट ॾेई कामयाब कराईंदासीं त जीअं हू कामयाब थी ऐं उन्हनि सां गॾिजी मोरो शहर ऐं आसपास जे इलाइक़नि जी बहितरी करे सघिजे ऐं अवाम जा बुनियादी मसइला हल थी सघनि। हिन चयो त सियासत ख़िदमत जी बुनियाद ते कजे जेका इबादत में शामिल आहे। जेकॾहिं ख़िदमत नथी करे सघिजे त सियासत न कजे। असां हमेशह सियासत इबादत ऐं ख़िदमत सम्झी कई आहे। ठारू शाह PP जे सिंध मां तॾा वेड़ शुरू थी वई आहे। PP बौखलाहट जो शिकार थी वई आहे। PP उम्मीदवार सरकारी मशीनरी इस्तेमाल करे बल्दियाती जो पैसो वर्क ते ख़र्च करे रहिया आहिनि। पूरे ज़िले नौशरो फ़रोज़ मां GDA जा उम्मीदवार कामयाब थींदा। GDA उम्मीदवार ग़ुलाम मुर्ज़ा ख़ान जतोई ऐं शाहनवाज़ ख़ान जतोई जी प्रेस कॉन्फ्रेंस, NA 206 जे उम्मीदवार ग़ुलाम मुर्ज़ा ख़ान जतोई ऐं PS 34 जो उम्मीदवार शाहनवाज़ ख़ान जतोई प्रेस क्लब ठारू शाह पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त PP जी सिंध मां तॾा वेड़ जो तबुल वॼी चुको आहे। सिंध जो शौर सुजाॻ थियो आहे। नौजवान नस्ल PP ख़िलाफ़ मोर्चनि ते बीठल आहे। हर PP जे उम्मीदवार खां पुछाणो कयो पियो वञे, जंहिं करे PP जा उम्मीदवार बौखलाइजी विया आहिनि। हिन सरकारी मशीनरी जो इस्तेमाल करे बल्दियाती जे खाते जा पैसा वर्क ते ख़र्च करे माण्हू पैसनि एवज़ ख़रीद करण में रुधल आहिनि। हिननि चयो त पूरे सिंध जा हेल ज़िले नौशरो फ़रोज़ में बि PP उम्मीदवारनि जी तॾा वेड़ शुरू थी वई आहे। वाज़े शिकस्त ॾेई माण्हुनि खे धमकाइण लॻा आहिनि। हिननि चयो त अवाम सिंध जे दुश्मननि खे सुञाणे चुको आहे। 8 फरवरी ते PP उम्मीदवार खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। उन मौक़े ते वॾेरो फैज़ मोहम्मद पंवर, मुमताज़ मोरियो, ग़ुलाम रसूल पीरज़ादा ऐं ॿिया गॾु हुआ। रिपोर्टर नसीर अबड़ो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाए सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन सिपाफ सकरन पारां NA 208 ऐं PS 38 ते GDA पारां नामज़द उम्मीदवार सैयद ज़ैन शाह जी हिमायत में संदसि लाइ वोट घुरण लाइ 1 फरवरी ख़मीस जे ॾींहुं मंझंदि जो 1 वॻे नूनारी CNG खां सवें नौजवाननि जी जागरूकता रैली कढी वेंदी, जेका काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पहुचण खां पोइ शहर जे मुख़्तलिफ़ मार्केटनि ऐं कारोबारी मर्कज़नि में वञी दुकानदारनि ऐं शहरियुनि खे वोट जी अपील कंदी। उन सिलसिले में सिपाफ जे अॻवान रमज़ान कीरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल हफ़्ते सकरन जे बाशोर न्याणी जागरूकता रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे घरनि में वञी माहिरनि भेनरुनि खे सैयद ज़ैन शाह लाइ वोट जी अपील कई हुई। हींअर सकरन जो बाशोर नौजवान दुकान दुकान वञी वोट घुरंदो। हिन वधीक चयो त रैली में शरीक सभई नौजवान ॻाढ़ी टोपी ऐं अछो वॻो पाए रैली में शरीक थींदा। असीं मीडिया ज़रिए सभिनी नौजवाननि खे अपील कंदासीं त हू ख़मीस ॾींहुं 1 वॻे पंहिंजी संगत साथ समेत रैली में शरीक थी सिंध दोस्ती जो सबूत ॾियनि। रिपोर्ट शाज़ अली मीरानी। शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाई गढ़ी तेगो कचे वारे इलाइक़े मां पंजाब जे रहवासी 4 मग़विन खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो वियो आहे। बाज़ियाब थियलनि में सिकंदर वल्द इमामदीन मीरानी, सरवर वल्द अलुद्दीन मीरानी, अली नवाज़ वल्द इमामदीन मीरानी ऐं गुजरानवाला जो रहवासी मोहम्मद अदील वल्द मोहम्मद सिद्दीक़ कश्मीरी शामिल आहिनि। चारई रखमालियुनि खे कुझु महीना अॻु हिन ट्रिप जे झांसे में अची सिंधनि खे अगवा कयो वियो हो। नापरकोट पुलिस गढ़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े मां 4 मग़विन खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब करायो। वाटसन अगवा थियलनि जी बाज़ियाबी ते शिकारपुर पुलिस जो शुक्रियो अदा कयो। सभिनीनि शहरनि खे इतला थो कजे त अणॼातल मोबाइल नंबरनि, औरतुनि जो आवाज़, मज़लूमनि जी मदद करणु, खाधे पीते जी दावत ॾियणु, शादीअ जी तक़रीब में शिरकत करणु, तफ़रीह बशिकार करणु, नौकरीअ जी लालच, पुरकशिश कारोबार, सस्तो ट्रैक्टर या कार ख़रीद करण में ऐं अहिड़नि शयुनि जे झांसे में अचण खां एहतियात करणु घुरिजे। अणॼातल मोबाइल फ़ोन नंबर या माण्हुनि खां अहिड़ी आश जी सूरत में फ़ौरी तौर पुलिस सां राब्तो कयो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 208 ऐं PS 38 जे उम्मीदवार सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं ग़ुलाम कादिर चांडियो जिन जे मान में कीरिया हाउस सकरन ते अता मोहम्मद कीरियो, हाजी इमाम अली कीरियो, वाजिद कीरियो ऐं बासित कीरियो पारां इलेक्शन कार्नर गॾिजाणी मुनक़द कई वई। उन मौक़े ते अॻूणो MPA ग़ुलाम कादिर चांडियो ऐं PP अॻवान सैयद फराज़ अहमद शाह अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे ग़रीब अवाम जे वोटनि जी ताक़त ते आई आहे। उन करे असीं अॼु वरी अवाम वटि आया आहियूं त जीअं अवां पीपल्स पार्टीअ जे नामज़द उम्मीदवार खे 8 फरवरी ते वोट ॾेई कामयाब कयो। इंशाअल्लाह रहियल
पासा मुकम्मल कंदासीं। उन खां अॻु मेज़बाननि पारां आयल महिमाननि खे आजियाणो पेश करे खेनि अजरक ऐं टोपियुनि जा तोहफ़ा पेश किया विया। उन मौक़े ते नूर अहमद लाखो, गुलाम शाह लगारी, अली हैदर शाह, मोहसिन लाखो, लतीफ़ मल्ला, इम्तियाज़ कीरियो ऐं ॿिया पीपी वर्कर शरीक हुआ। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो काशिफ इकबाल थलसीमिया केयर सेंटर ट्रस्ट पारां मीरपुर ख़ास जे इलाइक़े झलोरी भरसां ॻोठ जुम्मा खान मेयो में थलसीमिया जे मरीज़नि लाइ रत जो अतियो वठण लाइ हिकु ॾींहुं ब्लड कैंप लॻाई वई। कैंप में इलाइक़े वासियुनि वॾी तादाद में पहुची रत जो अतियो ॾिनो। उन मौक़े ते काशिफ इकबाल थलसीमिया केयर सेंटर ट्रस्ट मीरपुर ख़ास डिवीज़न जे इंचार्ज हुमैद मेयो ॻाल्हाईंदे चयो त काशिफ इकबाल थलसीमिया केयर सेंटर ट्रस्ट थलसीमिया जे हिन वक़्तु 900 खां मथे रजिस्टर्ड मरीज़नि लाइ रत जो अतियो वठी समें थलसीमिया जे मरीज़नि खे रत ॾेई संदनि ज़िंदगी बचाइण में पंहिंजो किरदारु अदा करण सां समेत ग़रीबनि खे राशन हैंडपंप समेत ॿिया केतिराई फलाही कम करण में पंहिंजो किरदारु अदा कंदो आहे। उन मौक़े ते कोट गुलाम मोहम्मद वासी थलसीमिया जो मरीज़ इकबाड़ो ऐं संदसि वालिद बि ब्लड कैंप ते पहुची ॿुधायो त इकबाल थलसीमिया केयर सेंटर ट्रस्ट पारां हर भेरे रत जो अतियो मिले थो। असां कराची सेंटर वञी रत लॻाराए ईंदा आहियूं। ॼाणायल ट्रस्ट सुठो कमु करे पई। अवाम खे अपील आहे त वधि खां वधि रत जो अतियो ॾेई थलसीमिया जे मरीज़नि जी ज़िंदगी बचाई वञे। थलसीमिया जे मरीज़नि लाइ इंसानी हमदर्दी तौर झलोरी जे मक़ामी नाले वारे समाजी ख़िदमतनि में अॻु रहंदड़ एडी कलोई बलोच ऐं संदसि साथियुनि पारां ब्लड कैंप थलसीमिया जे मरीज़नि लाइ रत जे अतिए लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदे 130 रत जूं थेलियूं हथ करे ॾिनियूं। ऐवान साफ़त सूमार समय जो खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर वेझो ॻोठ मियूं माशी में इलेक्शन जे हवाले सां सोलंगी बिरादरी जी गॾिजाणी कोटाई वई, जंहिंमें धणी बग सोलंगी, अली डिनो सोलंगी, कामरान सोलंगी, विकियो सोलंगी, हमज़ो सोलंगी, अली शेर सोलंगी समेत सोलंगी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मखदूम हाउस जो अहम इतिहादी रेस अली अहमद निज़ामानी ख़ुसूसी तौर शरीक थियो। गॾिजाणी में मुतफ़क़ा तौर सरदार धणी बग सोलंगी खे अॻुवाण मुक़ररु कयो वियो। सोलंगी बिरादरी जे माण्हुनि चयो त धणी बग सोलंगी असांजी बिरादरी जो वॾो आहे। जंहिं पार्टी या कंहिं उम्मीदवार बाबति चवंदो असां उन जी इलेक्शन में मदद कंदासीं। उन मौक़े ते धणी बग सोलंगी चयो त असांजी गॾिजाणी जनरल इलेक्शन जे हवाले सां आहे। असां पंहिंजी बिरादरी वारनि सां गॾिजी ही फ़ैसिलो कयो आहे त इलेक्शन में पीपी उम्मीदवारनि मखदूम जमील ज़मान, मखदूम फ़ख़्र ज़मान ऐं मखदूम महबूब ज़मान जी हिमायत करणु घुरिजे। उन मौक़े ते रेस अली अहमद निज़ामानी ऐं धणी बग सोलंगी गॾु थियल मेड़ा खे ख़िताब कंदे चयो त 8 फरवरी इलेक्शन वारे ॾींहुं तीर ते ठपो हाणे पीपी उम्मीदवार मखदूम जमील ज़मान, मखदूम फ़ख़्र ज़मान ऐं मखदूम महबूब ज़मान खे कामयाब कराईंदासीं। असांजा तव्हां लाइ 24 कलाक दर खुलियल आहिनि। इलेक्शन खां पोइ तव्हांजा जेकी बि मसइला हूंदा इहे इंशाअल्लाह वेही हल कंदासीं। पीरनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान के प्रो जीलानी जमाचो रूहानी पेशवा पीर अमीर अली शाह जीलानी सेनेटर कुरतुल एन मरी PS41 खिप्रो ते नमज़द पीपी उम्मीदवार अली हसन इंगोर जो पीपी अॻवान सदरियाज़ हुसैन शाह खुरासानी पीपी अॻवान ज़िला सांगड़ रेस खान साहब तारिक खान मरी ऐं ॿिया पीपी अॻवान ऐं वर्कर बाबू समेत जो पारां रखियल वेलकम प्रोग्राम में शरीक थिया। जोई रिपोर्टर अहमद रोदनानी अॼु जोई शहर में चोरनि फुरनि ख़िलाफ़ सियासी समाजी मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे अॻवाननि पारां एहतजाज कयो वियो, जंहिंमें कामरेड अमीन विघियो, गुलाम कादिर लगारी, सावण बबर जिन IG हैदराबाद खां अपील आहे त दादू ज़िले जो अमन अमान तबाह थी वियो आहे। जुही तालके में फुरूं धड़ा रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। को बि शहरी महफ़ूज़ न आहे। SP दादू सरदारनि बोतारनि जी वांगार में मसरूफ़ आहे। IG सिंध खे अपील आहे त SP दादू हटायो वञे, दादू ज़िले ऐं जुही तालके में अमन करायो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो ऐं जेकी बि गाॾियूं फुर कयूं वियूं आहिनि इहे वापसि करायूं वञनि। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई सेक्रेटरी लग दरगाह पीर ज़ाकरी 18 वरियनि जे नौजवान तौसीफ़ वल्द कुर्बान उमरानी दोस्त पारां बेवफ़ाई करण ते ज़हर खाई ख़ुदकशी जी कोशिश कई, जंहिंखे वारसनि पारां तालका अस्पताल सेक्रेटरी पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण बाद गणती जोगी करार ॾिनो वियो। अहिड़ी इतला बाद हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जी रेस्क्यू टीम तालका अस्पताल पहुची नौजवान खे तालका अस्पताल खां सिविल अस्पताल नवाबशाह पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां संदसि ज़िंदगी बचाइण जी कोशिश कई पई वञे। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी डिसेबिलिटी फॉर्म गोड सिंगर फाउंडेशन में CSD नेटवर्क पारां फ़ाफ़न जे सहकार सां लोही ऐं मज़हबी ऐं नस्ली इक़लियत लाइ आगाही मुहिम ऐं वोट बाबति मालूमात फोरम कोटायो वियो, जंहिंमें नसीर अहमद खावर सदर घोर खटकी
डिस्पेलिटी फर्म चयो त असां इकलेती बिरादरी खे गुज़ारिश कयूं था वध में वध वोट पंहिंजो कास्ट कनि। इमदाद काज़ी चयो त तालीम असांजी अवलियत आहे, तालीम वॾो ज़ेवर आहे। सेमिनार के असद मेहर ॻाल्हाईंदे चयो त असीं अहिड़ा प्रोग्राम 5 तालुकनि में कराए रहिया आहियूं त जीअं माण्हुनि खे मालूमात मिली सघे जे GDF जमहूरी क़दरनि जागरूकता लाइ फाफन नेटवर्क सां कोशान आहिनि त इलेक्शन जे मयार चूंड अमल में पसमानदा तबक़नि जी शमूलियत में बहितरी ऐं पाकिस्तान में जमहूरी इस्तेहकाम खे बहितर बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। तक़रीब में ठाकुरदास अदी शहज़ादी असलम ऐं ॿियनि चयो त फाफन जो क़याम जमहूरी क़दरनि जे वाधारे लाइ इलेक्शन जे अमल खे बहितर बणाइण आहे। हिन वक़्तु घोड़के में मुख़्तलिफ़ सरगर्मियूं करे रहिया आहियूं जिन में पहिरियों भेरो वोट कंदड़नि खे आगाही ॾियनि, इकलेती मर्दनि औरतुनि जो जिते घटि वोट कास्ट थिए थो उन्हनि में वोट जे इस्तेमाल जी ॼाण ॾियण ऐं इलेक्शन जे ॾींहं जो मुशाहिदो करणु शामिल आहे। तक़रीब में औरतुनि, नौजवाननि, साफ़ी, सिविल सोसाइटी ऐं नुमाइंदनि ऐं वोटरनि शिरकत कई। सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी। सांगड़ झोल भरसां GDA अॻवाननि जो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां कार्नर गॾिजाणियूं विख ते गुलनि जी वर्खा। ख़बर मूजिब झोल भरसां GDA अॻवाननि जूं कार्नर गॾिजाणियूं जंहिंमें शाहजहां जूने जो ॼाम नफ़ीस जो पुटु ज़ैन अली ख़लीफ़ हो, मोहम्मद कासिम में रेस माशूक अली निज़ामानी, रेस रशीद खान मरी, रेस अब्दुल लतीफ़ मरी, रेस ज़ाहिद हुसैन जलालानी समेत सवें गाड़ियुनि जे काफ़िले में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जंहिंमें मलूकाणी, जलालानी, थीम, चांडिया, ख़ासि के टालपुर, ब्रोही, गाह ऐं ॿियनि बिरादरी जे माण्हुनि वटि कार्नर गॾिजाणियूं अवाम पारां भरपूर वोट GDA खे ॾियण जो ऐलान। अवाम पारां GDA जे उम्मीदवारनि जी विख ते गुलाब जे गुलनि जी वर्खा, अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। उन मौक़े ते ॻोठ ज़वार पुनू मलूकाणी आयल महिमाननि खे ज़वार गुलाम कादिर मलूकाणी, खान मोहम्मद मलूकाणी, राइब मलूकाणी अजरकनि जा तोहफ़ा ॾिना। साडोणी पोलिंग खटे ॾियण यकीन ॾियारियो। उन मौक़े ते शाहजहां जूने जो फ़कीर मोहम्मद कासिम महर, रेस रशीद खान मरी चयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। 8 फरवरी ते तारे जे निशान ते टपो हणी पागारे जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा। मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि GDA खे वोट ॾेई कामयाब करण नारा हंया, दुश्मन खे वोट ज़रिए शिकस्त ॾियण जो यकीन ॾियारियो। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। ठुल जे A सेक्शन थाणे जे हदरियास चौक मंगी मोहल्ले में बाअसरनि माण्हुनि जो ज़बरदस्ती घर ॾाराए कब्ज़ो करण ख़िलाफ़ मंगी बिरादरी जे मर्दनि ऐं औरतुनि पारां जाइ जी संद साण करे प्रेस क्लब ठुल वटि पहुची सख़्तु एहतजाज कयो। उन मौक़े ते मुतासिर औरतुनि रशीदा ख़ातून, मंगी समीना, हसीना, सकीना ऐं शबीर अहमद मंगी साफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त बासर शख़्स मुख़्तियार अली जाफ़री पंहिंजा माण्हू वठी असांजे घर ते काह करे ठहियल जॻह ॾाराए कब्ज़ो कयो आहे। हिननि चयो त जॻह असांजे ॾाॾे ऐं वालिद जे नाले ते खातो ठहियल आहे, पर बाअसर शख़्स घर ते कब्ज़ो करे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि चयो त बाअसर माण्हुनि असांजी जाइ ते कब्ज़ो करे ज़बरदस्ती नईं सिर अॾावत जो कमु शुरू करे ॾिनो आहे। हिननि हाई कोर्ट लाड़काणो, IG सिंडी, AG लाड़काणो, SSP जेकमबाद कमर रज़ा जिसकाणी ऐं वसवारनि खे अपील कई आहे त ख़ुदा असांजी जाइ ते थियल कब्ज़ो ख़तमु कराए बाअसर माण्हुनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे, न त ॿी सूरत में असां पंहिंजे मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾींदासूं। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण। जिस्कम ज़िले सिजावल जे सदर नज़ीर लगारी जी भेण जो पुटु वफ़ात करे वियो। संदसि जनाज़ा नमाज़ में जिस्कम आरीसर ग्रुप जे चेयरमैन असलम खैरपुरी, PP ज़िले जो अॻूणो सदर अरबाब वज़ीर मेमण, बार ज़िले सदर लियाकत अली जमारी, JUI अॻवान मौलवी गुलाम हुसैन मेमण, PP अॻवान शाह हुसैन शाह शिराज़ी, नसीर शाह शिराज़ी, हाजी मोहसिन सिंधी, पाशा शाह शिराज़ी, हाजी कादिर बख्श लगारी, अमीरुल बहर अब्बास मला, इस्माइल सरवेज, अयाज अमर शेख, अरबाब इब्राहिम मेमण, हाजी जफर लगारी, बच्चन लगारी, सीनियर साफ़ी इम्तियाज़ मेमण समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। आख़िरी रस्मूं अबाणे कब्रिस्तान में अदा कयूं वेयूं। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो। ठुल लग जोंगल में JUI जे नामज़द PS2 ठुल जो उम्मीदवार मीर शफ़ीक अहमद ख़ान खोसो जे मान में जोंगल शहर में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां शानदार जलसो मुनक़द करे ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो। उन दौरान मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि वॾेरे अब्दुल रज़ाक सुमरो, मीर दरी ख़ान खोसो, शहज़ादो ख़ान पहोड़, मेहरान ख़ान पहोड़, बंगल ख़ान लाशरी ऐं 5 सवें बिरादरियुनि समेत JUI उम्मीदवार मीर शफ़ीक ख़ान खोसो जे मुकमल हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। उन मौक़े ते मीर शफ़ीक ख़ान खोसो जलसे खे ख़िताब कंदे चयो त अॻूणो MPA ठुल अवाम खां वोट वठी उन्हनि जे पैसनि ते अयाशूं कयूं, लेकिन तक में को बि तरक़ियाती कमु न कराए अवाम सां धोखो कयो आहे। हिन चयो त तरक़ियाती कमनि लाइ आयल करोड़ रुपया हड़प कया विया, जंहिं सबबु ठुल खंडरात बणिजी वियो आहे। हर इदारो तबाह लॻो पियो आहे। हिन चयो त ठुल शहर लाइ आयल मेगा प्रोजेक्ट स्कीमूं पंहिंजे ॻोठ खणाए ठुल वासियुनि सां नाइंसाफ़ी कई आहे।
हिन चयो त मुंहिंजो भाउ मरहूम मीर हसन ख़ान खोसोठुल वासियुनि खे पीअण लाइ मिठो पाणी मंज़ूर करायो। उन स्कीम खे नाकाम बणाइण लाइ आयल करोड़े रुपया हड़प कया विया आहिनि, जंहिं सबबु स्कीम रोलड़ जो शिकार आहे। हिन चयो त तव्हांजे वोंडनि जी मदद सां कामयाब थी अवाम जी हर बुनियादी सहूलतूं फराहम कंदासूं। झलक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाए इमरान खान जे काल ते बीटीआई तालके ठटे जे सीनियर नायब सदर सादिक दिल, यूसी टंडो हाफिज़ शाहजो सदर रमज़ान दिल उस्मान उर्फ आकल दिल, यूसी टंडो हाफिज़ शाहनवाज जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी गुलाम नबी सुमरो, फजल रहमान सुमरो ऐं यूसी सूफ शोरो जो उहिदेदार यूसी ओंगर जा उहिदेदारनि पारां रैली कढी वई, जंहिंखां पोइ इमरान खान चौक ते बीटीआई अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पीपीए जी सिंध मां तॾहिं वेड़ शुरू थी वई आहे। पीपी बौखलाहट जो शिकार थी वई आहे। पीपी उम्मीदवार सरकारी मशीनरी इस्तेमाल करे बल्दियाती जो पैसो वरख ते ख़र्च करे रहिया आहिनि। पूरे ज़िले ठटे मां पीटीआई जा उम्मीदवार कामयाब थींदा। इन्हनि वधीक चयो त पीपीए जी सिंध मां तॾहिं वेड़ जो तबुल वधी चुको आहे। सिंध जो शौर सुजाग थियो आहे। नौजवान नस्ल पीपी ख़िलाफ़ मोर्चनि ते बीठल आहे। हर पीपीए जी उम्मीदवार खां पुछाणो कयो पियो वञे, जंहिं करे पीपीए जा उम्मीदवार बौखलाइजी विया आहिनि ऐं सरकारी मशीनरी जो इस्तेमाल करे बल्दियाती जे खाते जा पैसा वरख ते ख़र्च करे माण्हू पैसनि एवज़ ख़रीद करण में रुधल आहिनि। हिननि चयो त पूरे सिंध जा हेल ज़िले ठटे में बि पीपी उम्मीदवारनि जी तॾहिं वेड़ शुरू थी वई आहे। वाज़ी शिकस्त ॾिसी माण्हुनि खे धमकाइण लॻा आहिनि। हिननि चयो त अवाम सिंध जे दुश्मननि खे सुञाणे चुको आहे। 8 फरवरी ते पीपी उम्मीदवारनि खे लिकण जी जाइ न मिलंदी। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर मोहम्मद अबड़ा में पीटीआई NA 216 जे उम्मीदवार मैडम नाजिश फातिमा, PS 57 जे उम्मीदवार एडवोकेट गुलजार खास के लिए, PS 56 जे उम्मीदवार नरगिस नाज जे मान में तकरीब राजपूत बिरादरी जे सेठ मुनव्वर राजपूत, राव इरफान राव, नवीद अनवर राजपूत ऐं ॿियनि जे तरफ़ां रखी वई। उम्मीदवारनि में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरकनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते NA 216 जे उम्मीदवार मैडम नाजिश भट्टी तकरीब खे ख़िताब कंदे चयो त मूंखे इमरान खान साहब तव्हांजो नुमाइंदो करे मोकिलियो आहे ऐं आउं औरत हूंदे बि मुड़ुस माण्हू थी हिननि मुखालिफ़नि जो ॼमी करे मुक़ाबिलो कंदसि। पुलिस मुदे प्रेशर विझी असांजा रस्ता रोक कई। असां पुलिस जी इज़त कंदा आहियूं। पुलिस वॾनि माण्हुनि जे हुकुम अॾो बेवस आहे। ही बि मुखालिफ़नि जी नाकामी आहे। असांजो लीडर अज़ीम लीडर आहे ऐं उहो तव्हांजे बचनि जे मुस्तक़बिल जी जंग विड़ी रहियो आहे। हिन वधीक चयो त इमरान खान साहब उहो लीडर आहे जंहिंजे अचण सां असांजी जे सब्ज़ परचम खे हमेशह इज़त मिली। हिन चयो त PDM ठाहे असांखे इदारनि सां विढ़ाइण में का बि कसर न छॾी। मुखालिफ़नि खे घुर्जे त हू असांखे बर्दाश्त कनि। उन मौक़े ते हैदराबाद डिवीज़न जे उहिदेदारनि मुमताज़ बाटी, रमेश कुमार मेघलाणी, कामरान भाई, लाइक फ़कीर, डॉक्टर शराफत समो, मौलवी अख्तर हुसैन ऐं ॿिया साणस गॾु हुया। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो सरदार राजा खान महर चयो आहे त घोटकीअ जो अवाम मुखालिफ़नि जे लॉलीपॉप में न ईंदो। असां सदाईं पंहिंजे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं अवामी ख़िदमत जे जज़्बे तहत ई सियासत कंदा आहियूं। उन करे उहो कामयाब थी तरक्कीअ जे सफ़र खे हिकु भेरो वरी शुरू कंदा। अहिड़ो इज़हार हिन घोटकीअ जे मोहल्ले रहमू वाली में सदाम आराई पारां कोटायल हिकु कार्डनर गॾिजाणी खे ख़िताब कंदे कयो। संदसि चवणु हो त मुल्क हिन वक़्तु ख़तरे में आहे। माशी ऐं जमहूरी बहरान आहे, जॾहिं त दहशतगर्दी हिकु दफ़ो ॿीहर वधी रही आहे। सिर्फ़ु पीपल्स पार्टी मुल्क खे परेशानियुनि मां कढी सघे थी। छो त सरदार राजा खान महर जो वधीक चवणु हो त हिन तक जे माण्हुनि सां मुखालिफ़ थींदे चयो त मुखालिफ़नि जे लॉलीपॉप में अचण बदिरां उन्हनि खे सुञाणनि त पीपल्स पार्टी हिकु समुंड आहे जंहिंमें मुखालिफ़ लुढ़ी वेंदा ऐं अवाम ई कामयाब थींदो। उन मौक़े ते सणस सैद असगर अली शाह गिलानी, सैद इस्माइल शाह, सैद अलह वदायो शाह, रिज़वान शाह, बगन कलादी ऐं ॿिया साणस गॾु हुया। उन दौरान सरदार राजा खान महर के मुनव्वर हुसैन आराई, चौधरी नवीद सद्दाम हुसैन आराई, इफ्तिखार अहमद आराई, ताहिर हबीब आराई समेत सद बिरादरी, जत बिरादरी, लोधी बिरादरी, भट्ट बिरादरी, मुग़ल बिरादरी, मीरासी बिरादरी ऐं मेघवाड़ बिरादरी समेत शरीक माण्हुनि यकीन ॾियारियो त अवां जी कामयाबी यकीनी आहे। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो ठुल प्रेस क्लब जे हलफ़ बिरादरी तकरीब पब्लिक पार्क ठुल में कई वई, जंहिंजो महिमान ख़ासि NA 190 जे कम बाजो PP उम्मीदवार मीर इजाज़ ख़ान जखराणी, एज़ाज़ी महिमाननि में PS 2 ठुल जो PP उम्मीदवार डॉक्टर सुराब ख़ान सरकी, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी, सरदार सदाम हुसैन ख़ान बोड़ो, सरदार उमर दराज ख़ान बंगर, सरदार अब्दुल फताह समेत जो सरदार मीर हसन ख़ान डोल, सरदार ज़ादा गाजी ज़ुबैर ख़ान जखराणी, हाजी बशीर अहमद ख़ान सरकी, मीर गज़फ़र ख़ान जखराणी, सीनियर साफ़ी अज़हर गुल सरकी, मोहम्मद नवाज़ सोलंगी, मीर ताहिर ख़ान सोलंगी, मीर सलीम ख़ान खोसो जिन हुया। हलफ़ बिरादरी तकरीब में मीर इजाज़ ख़ान जखराणी ख़िताब कंदे प्रेस क्लब ठुल जे सरमंद ख़ान कंडराणी ऐं ॿियनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾेई शुक्रियो अदा कयो। हिन चयो त सरमंद कंडराणी अॼु सवें माण्हू गॾु करे साबित कयो आहे त ठुल जी साफ़त मज़लूम अवाम जो भरजलो आहे। हिन चयो त पूरे ज़िले में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार खटे चुका आहिनि। 8 फरवरी ते ऐलान बाक़ी आहे। हिन चयो त अवाम जी भरपूर ख़िदमत कई आहे।
तंहिंजे करे असांजी कामयाबी यकीनी आहे। उन मौक़े ते प्रेस क्लब ठुल जे उहिदेदारनि सदर सरमन कंडरानी, चेयरमैन यासिर कंडरानी, सीनियर नायब कुर्बान अली बलोच, नायब सदर फैज़ मोहम्मद सुमरो, जनरल सेक्रेटरी जुल्फ़िकार नूनारी, खजानची मुमताज़ अहमद डोल, डिप्टी जनरल सेक्रेटरी तूफ़ैल अमन खोसो, जॉइंट सेक्रेटरी सनी शर्मा, प्रेस क्लब सेक्रेटरी अब्दुल रज़ाक बुरड़ो खे मीर इजाज़ हुसैन खान जखरानी हलफ़ खणायो, जॾहिं त प्रेस क्लब जी चाबी प्रेस क्लब जे सदर सरमन कंडरानी हवाले कई वई। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। ठटे जा रहवासी प्रेमी जोड़ो सिजावल जी अदालत में प्यार जो परणो करे निकाह करे छॾियो। असांजी जान जो ख़तरो आहे, तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ठटे जा रहवासी मिसमात नजमा मेरबर ऐं मुमताज़ मेरबर सिजावल पहुची ॿिन्हिनि अदालत सगोरी में निकाह करे छॾियो। उन मौक़े ते प्रेमी जोड़ो सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची साफ़िन सां ॻाल्हाईंदे मिसमात नजमा मेरबर चयो त मुंहिंजी पहिरीं शादी नाले जुम्मन गंदरो सां थियल हुई, जंहिंमां मूंखे हिकु न्याणी जो औलाद आहे। अॻोणो मुड़ुसु मूंखे तलाक ॾेई घर मां कढी छॾियो, जंहिंखां पोइ मुमताज़ मेरबर मूंखे सहारो ॾिनो ऐं मूं पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ सिजावल जी अदालत सगोरी में मुमताज़ मेरबर सां निकाह शादी कई आहे। नारी इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजो अॻोणो मुड़ुसु जुम्मन गंदरो ऐं उन जा भाइर रमज़ान गंदरो ऐं रज़ा गंदरो, हुसैन गंदरो, रसूली गंदरो, ईदन गंदरो, बिलावल गंदरो ऐं ॿिया मूंखे मुंहिंजे मुड़ुसु मुमताज़ मेरबर खे जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद SSP ठटो ऐं ॿियनि मसवारनि खे अपील कई आहे त असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे, तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॾखण रिपोर्ट जानी जतोई लातालके जो इज़हार। जीअं त आउं नाले अब्दुल हक खरोस वल्द हाजी अब्दुल करीम खरोस हिन बयान ज़रिए आगाह थो करियां त असां पाण में 5 भाइर आहियूं। हर हिकु अब्दुल हक खरोस, नसीम खान, रब नवाज़, जिनसार, साजिद आहे, जिन मां साजिद अली खरोस ग़लति माण्हुनि जी सोबत में अची नशे जो आदी बणिजी वियो आहे ऐं जिन माण्हुनि सां ॾेती लेती वग़ैरह करे थो, इहे असांखे परेशान करे रहिया आहिनि ऐं रोज़ानू ॻोठाणा असांखे तंग करनि था। चटियूं वग़ैरह भरे थकिजी पिया आहियूं ऐं हाणे उन खां असां तंग अची चुका आहियूं ऐं हाणे असां साजिद खरोस खां मुकमल तौर ते लातालुकी जो इज़हार करियूं था। हिन बयान खां पोइ जेको बि ही कमु काल ॾेती लेती, उथण विहण, नशो वग़ैरह या को ॿियो अमल कंदो, उनजो उहो पाण ज़िम्मेवार हूंदो, छाकाणि त हिन जो गुज़िरियल 1 महीने असां सां को राब्तो वग़ैरह पिणु नाहे। असांजो हाणे को तालुक़ न हूंदो ऐं हिन बयान खे रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्तु सिर कमु अची सघे। पारां अब्दुल हक खरोस, नसीम, रब नवाज़, जिनसार, हाजी अब्दुल करीम खरोस। मीरपुर ख़ास रिपोर्ट सूमार समय जो PTI जी अॻोणे MNA ऐं 213 जी उम्मीदवार लाल माली साहब, PTI मीरपुर ख़ास डिवीज़न जे जनरल सेक्रेटरी लेखराज माली साहब, डॉक्टर अली नवाज शाहनी साहब, PTI ज़िले सदर करीम मंगरियो, जनरल सेक्रेटरी अमानुल्लाह समो, PTI ज़िले उमरकोट जे एडिशनल जनरल सेक्रेटरी अशोक कुमार भील समेत 20 ॼणा 144 जी भनकड़ी 9 मीम ये वारे केस में अदालत सगोरी बाइज़त बरी करे छॾिया। ऐवान सहाफ़त मीरपुर ख़ास। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो पीर साईं पागारे, जिन जे हुकुम ते चीफ ख़लीफ़े फ़कीर कादिर बख्श मंगरियो ऐं सैयद अली नवाज़ शाह विच में मुलाक़ात। चीफ ख़लीफ़े फ़कीर कादिर बख्श मंगरियो चयो आहे त आला हज़रत पीर साईं पागारे जे हुक्मनि तहत मीरपुर ख़ास जे NA 211 ऐं 212 ते सैयद अली नवाज़ शाह जी हिमायत कई वई आहे, जॾहिं त PS 46 ते सैयद शुजा मोहम्मद शाह जी हिमायत करियूं था। साॻे वक़्तु PS 47 ते मीर जहानुल्लाह टालपुर ऐं PS 48 ते अरबाब इनायत GDA जा उम्मीदवार आहिनि, जिन जी पार्टी ऐं जमात तरफ़ां हिमायत कई वई आहे। हिन वधीक चयो त पीर साहब पागारे जे हुक्मनि ते समूरी जमात खे पैगाम ॾिनो वियो आहे त इहे मथे उम्मीदवारनि खे वोट कनि। उन मौक़े ते सैयद अली नवाज़ शाह चयो त आउं पीर साईं पागारे जिन जो थोराइतो आहियां, जिन असांजी हिमायत कई आहे। अॼोके ऐलान बाद सुभाणे खां गॾियल इलेक्शन वर्क शुरू कयो वेंदो। उन मौक़े ते नायब मुख गाज़ी फ़कीर मंगरियो, ख़लीफ़ो वली मोहम्मद पहोर, सैयद शुजा मोहम्मद शारेज़, अमानुल्लाह शेर, सैयद ग़ुलाम मोहम्मद बाबू शाह, ख़लीफ़ो लाल बख्श अहमदाणी ऐं हुर जमात जा ॿिया मुरीद ऐं ॻोठनि जा चङा मुड़ुस पिणु मौजूदु हुया। रिपोर्ट वकारो हुसैन जैकंबाद में आल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन जे ज़िले जैकंबाद जे तरफ़ां जैकंबाद DAO ऑफिस में क्लार्क प्रमोशन लाइ लोअर स्टाफ जे मुलाज़िमनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिंमें ज़िले सदर अब्दुल रसूल सूमरो, नायब सदर अली मुराद जखरानी ऐं ज़िले जे ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई ऐं तालके सदर मोहम्मद मुराद लगारी, नायब सदर गफ़ार खान लांघा, जनरल सेक्रेटरी वली मोहम्मद सूमरो ऐं ग़ुलाम रसूल सूमरो, तारिक अहमद लगारी ऐं लोअर स्टाफ जे ॿियनि मुलाज़िमनि वॾी तादाद में शिरकत कई ऐं आपका अॻवान सईद अहमद भुट्टो, इमरान जखरानी ऐं ॿियनि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई ऐं मुतालबो कयो त असांजा मतिलब हल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।